में क्रिमिनल मॉडल ट्रायल कोर्ट के जज गुलज़मीर सोलंकी जी अदालत ॾोह साबित थियण ते चइनि जवाबदारनि अब्दुल वसी पठान, नसरुल्लाह पठान, अब्दुल्ला वातणी ऐं फयाज़ हुसैन वातणी खे उमिरि कैद ऐं हिकु लख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। पुलिस जे सख़्त पहिरे हेठि जवाबदारनि खे सेंट्रल जेल खैरपुर मुंतकिल कयो वियो आहे। ॾंड जी रक़म न ॾियण जी सूरत में जवाबदार 6 महीना वधीक कैद काटींदा। वाज़े रहे त टंडोमसी थाणे जी पुलिस गुज़िरियल साल टंडोमसी खां लाड़काणो वेंदड़ रोड तां जवाबदारनि जी तलाशी दौरान 45 किलो चरस हथ करे संदन ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल करे केस जो चालान अदालत में पेश कयो हो, जंहिं में अदालत तरफ़ां जवाबदारनि मथां ॾोह साबित थियण ते खेनि कैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी आहे।